अज़ीज़ान मन अस्सलाम वालेकुम। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत खे इत्तेहादियुनि जे अलॻि थियण जी ॻणती वराई वई आहे। MQM अलहदगी जो ऐलान कयो। उनखे परचाइण जे लाइ हुकूमती धुर कराची पहुती, पर फ़िलहाल ख़ालिद मक़बूल सिद्दीकी तरफ़ां काबीना जे इजलास में बि शिरकत न कई ऐं उहे बदस्तूर नाराज़ आहिनि। उनखां पोइ GDA बि नाराज़गी जो इज़हार कयो आहे ऐं उन्हनि खे परचाइण जे लाइ गवर्नर साहबु ऐं संदसि हुकूमती संगत तकड़ी जेको आहे सो गवर्नर पीर साहब पागारा साहब वटि पहुता। पीर साहब पागारे उन्हनि सां इंतिहाई अहम ख़दशनि जो इज़हार कयो। पीर साहब पागारे जेको आहे सो कमु न थियण जूं जेको आहे सो शिकायतूं कयूं ऐं वॾे में वॾी जेका उन्हनि जी शिकायत या जेका पीर साहब पागारे वारा सम्झनि था त उन्हनि सां जेका ठगी कई आहे वफ़ाक़ी हुकूमत, उहा इहा आहे त GDA जेका वज़ारत घुरी हुई उहा हुई ऑयल एंड गैस OGDCL वारी। छाकाणि त सिंध जे अंदरि जेका पाकिस्तान में जेको वॾे में वॾा जेके मैदनी ज़ख़ीरा आहिनि हिन वक़्तु जेके निकिरनि पिया ऐं उहो पूरो पाकिस्तान इस्तेमालु करे पियो, उहे सिंध मां निकिरनि पिया। उसूली तौर ते त इहा वज़ारत हुजण बि सिंध सां तेलुक रखंदड़ कंहिं माण्हूअ वटि, ख़ुसूसन कंहिं सिंधी माण्हूअ वटि हुजणु खपंदी हुई, पर उहा वज़ारत KPK जे कंहिं माण्हूअ वटि आहे, उमर अयूब वटि आहे ऐं वसीला जेके आहिनि उहे सिंध मां निकिरनि था ऐं उन्हनि जो जेको वॾे में वॾो इस्तेमालु थिए थो उहो KPK ऐं पंजाब में थिए थो। त इन वज़ारत घुरण जे लाइ जेको आहे सो GDA पुरउमीद हुई। GDA पंहिंजनि ज़रियनि जे मार्फत हुकूमत खे इहे न्यापा बि कराया हुआ त असांखे इहा वज़ारत ॾिनी वञे। GDA वटि जेका वज़ारत आहे मोहतरमा डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा साहिबा वारी, उहा हिकु टपाल जो कमु करे थी। माना सूबनि जे विच में ख़तो किताब जो कमु आहे, हिकु टपाल जो कमु करे थी ऐं उहा हिकिड़ी वांदी वज़ारत आहे जेका GDA सम्झे थी, या उहा अहिड़ी वज़ारत आहे जंहिंजो फितरी तेलुक ई कोन थो ठहे पियो GDA सां। उन हवाले सां GDA जो चवणु न वरितो वियो ऐं उन्हनि खे उहा वज़ारत मिली। अहिड़े हवाले सां पीर साहब पागारा इहो बि इज़हार कयो त असांजे माण्हुनि ते केस थियनि था, असांखे जे माण्हुनि खे तंग कयो वञे थो, जेतोणीक सिंध जे अंदरि GDA जो किरदारु को अवामी न आहे रहियो। GDA को अवामी वॾा धरणा एहतिजाज सिंध हुकूमत जूं जेके नाजाइज़ियूं थियनि थियूं उन ते को पब्लिकली को अवामी तौर ते को उन्हनि जो रद्द अमल न आयो आहे। ज़ाती उन्हनि जा केस आहिनि, ज़ाती फॾा आहिनि, कब्ज़ा आहिनि, मामला आहिनि, मिलूं आहिनि, उहे हिकिड़ियूं अलॻि शयूं आहिनि। पर GDA जो किरदारु सिंध जे मामले में इंतिहाई ख़ामोश, माठीनो ऐं न हुजण जहिड़ो रहियो आहे। उन करे बि सिंध ऐं सम्झां थो त सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे बि GDA उन्हनि जी मयारी आहे। बहरहाल उहो ॿिए वारे उन ते कॾहिं पाण वरी उन ते ॻाल्हाईंदासीं। पर हिन वक़्तु इत्तेहादियुनि खां मैंगल साहब नाराज़ आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे सो उहा परेशान आहे ऐं मुमकिन आहे त हिन प्रेशर में अची करे जेकॾहिं पीर साहब पागारे वारा सीरियस थियनि था ऑयल एंड गैस जी वज़ारत वठण जे लाइ या ओवरसीज़ पाकिस्तानी वज़ारत वठण लाइ या पोर्ट एंड शिपिंग जी वज़ारत जेका आहे, इन्हनि वज़ारतुनि जो तेलुक फितरी तौर ते सिंध सां थिए थो, शिपिंग जो बि ऐं ऑयल एंड गैस जो बि। हाणे ॾिसजे त पीर साहब पागारे जी जो मांझांदो खई ईंदड़ तहरीक इंसाफ़ जी जेका आहे सा हुकूमती गवर्नर ऐं उनजी जेका पार्टी आई आहे उहे विया था आहिनि, ॻाल्हियूं थियूं आहिनि। पर ॾिसजे त पीर साहब पागारे जा जेके ख़दशा आहिनि, पीर साहब पागारे जी जेके ख़्वाहिशूं आहिनि, आया उहे हुकूमत पूरियूं करे थी या नथी करे। फ़िलहाल त हुकूमत खे जेको आहे सो GDA MQM ऐं मैंगल साहब पेट में वट विझी छॾिया आहिनि, जंहिंजे करे हुकूमती रंधिणे में शदीद रोलो आहे। पाण ॾिसंदासीं, नज़र रखंदासीं इन्हनि शयुनि ते त इहो मामला वञनि केॾांहुं था ऐं GDA पंहिंजे मुफ़ाद में, सिंध जे मुफ़ाद जी त ख़बर न आहे, पर पंहिंजे मुफ़ाद में हुकूमत खां कहिड़ियूं मरायतूं वठे थी, हुकूमत खां छा छा वठी सघे थी, इहो ईंदड़ कुझु ॾींहंनि में ख़बर पवंदी।
आउं हुसन आहियां ऐं मूंखे इजाज़त ॾियो ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हुनजे घंटी वारे बटण खे दॿायो त जीअं असां ऐं तव्हांजे विच में कचहरीअ जो हीउ सिलसिलो जारी रहे।